गंढी सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। अब्दुल्ला खणी आयो मोबाइल जी जेका रोशनी ते पर तेसी वई बिजली अची वई हली। ॻोठनि में त बिजली वेंदी आहे त पोइ उहा त पोइ ॾींहंनि जा ॾींहं जेका त गुम थी वेंदी आहे। पर हिते वरी इहो आहे त हिते रही रहनि था ऐं उठ जे लाइ माण्हू रहनि था हिते ऐं जेके हिते जेको आहे चवनि था असांजी सोसाइटी में वॾा माण्हू नंढा माण्हू थी विया, नंढा माण्हू वॾा थी विया, नंढो वॾाई जा मयार ई तब्दील थी विया। माना वॾो माण्हू असां रुॻो आहे जेको बदमाश आहे, जेको बुढो आहे, जेको ताक़तवर आहे, जंहिं वटि इक़्तिदार आहे, जंहिं वटि ॾंडो आहे ॾोकड़ उहो आहे। वॾो माण्हू उनजे करे हाणे अक्सर माण्हू उहे बि शुरू थी विया। उहे चवंदा बाबा इहो ई वॾो माण्हू आहे त पोइ असां कहिड़ो ॾोह कयो, पोइ असीं माने वॾा माण्हू था थियूं उहे बि सभु। ॻाल्हि पे जेका कई थी आहे माना असां जंहिं नतीजे ते पहुता आहियूं, असांजी सोसाइटी जंहिं नतीजे ते पहुती आहे उन में असीं जेका पंहिंजो पोता मेल कयूं, असांजा शहर पेरिस जहिड़ा थी विया। माना ही अलाए 70 साल थी विया आहिनि, अञा असांजो सेवरेज जो निज़ाम सही कोन थो थिए। पाणी असीं माण्हुनि खे कोन था पहुचाए सघूं, पाणी जो निज़ाम असांजो सही कोन थो थिए। ही स्कूल असांजा तबाह थी विया, जाते लाट सॼी तबाह थी। हे आऊं शेखाणी गाड़ी खां वठी हिन जाती खां वठी ईअं सम्झो फाट खां वठी इस्लामाबाद ऐं ॾिसी आयो आहियां सभिनी खे। इस्लामाबाद में इहा सूरत आहे न, उते जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि जी जेका आहे जेका पोज़ीशन आहे उहा प्राइवेट स्कूलनि खां वधीक बहितर। त असांजी कहिड़ी शइ बची आहे, असांजो कहिड़ो कल्चर बचियो आहे। भला फर्ज़ कर घणियूं काठे जूं जायूं बचियूं, ही बकली हुई, चौकली हुई, माण्हू कबरूं खणी विया, कबरूं पटे खणी विया, सिरूं पटे खणी विया माण्हू। कल्चर जेको आहे लाज़मी हिकिड़ो त थींदो आहे, फिज़िकल थींदो आहे। मुंहिंजी ॾाढ़ी सुठी हुजे, मुंहिंजी टोपी हुजे, मूंखे कल्चर में अचनि था। हाणे इहो त आहे मुंहिंजो फिज़िकल कल्चर, माना मुंहिंजो ॾेख वेख मुंहिंजो जेको आहे। पर माण्हू जो जेको रूहानी जेको कल्चर जेको माण्हू जो आहे उहो कहिड़ो आहे, उहो बचियो आहे। उहो जेको रूहानी कल्चर जेके तव्हां सम्झनि था चाहियो, तव्हां लतीफ़ जो पढ़ो। लतीफ़ ख़ुदि असांजो रूह आहे, माना लतीफ़ ख़ुदि असांजो कल्चर, जेको कल्चर ॾेई वियो आहे जेको असांखे पंहिंजी सॼी जेका ज़िंदगी जी जेका पीड़ा उन माण्हू जी हुई, सॼो हुन ज़िंदगी जो जेको सफ़र हो, हुन माण्हू जी काइनातूं छाणियूं हूंदियूं, तव्हांजा आसमान जेके छाणिया हूंदा, तारा तोड़िया हूंदा, हुन माण्हू सॼी धरती जेका आहे घुमियो हूंदो हो माण्हू। जेतिरो हुनखे मौक़ो मिलियो, जेतिरो हुनखे मौक़ो मिलियो ओतिरो जेको आहे हुन सफ़र कयो। हुन उहो अॼु बि असां सां गॾियो थो। लतीफ़ को माज़ी जूं ॻाल्हियूं न कयूं आहिनि, लतीफ़ अॼु बि असां सां गॾु आहे। लतीफ़ अॼु बि असांखे चवे थो त किथे आहे सिंध। लतीफ़ अॼु बि असां खां पुछे थो त हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री। आऊं जेकर हिते वेही हिन जेका दुनिया जे आॾो वेही जेका हक़ीक़तूं आहिनि जेके असांजूं, असांजे कल्चर जूं जेके हक़ीक़त, असांजे नज़रियनि जूं जेके हक़ीक़तूं आहिनि असांजूं, असांजे फ़िलसफ़नि ऐं फ़िलसफ़ियुनि जूं जेके हक़ीक़तूं आहिनि, असांजे आलिमनि ऐं अदीबनि जूं जेके असुल हक़ीक़तूं आहिनि, इहे जेके अभी दुनिया खे ॿुधायूं त दुनिया तव्हां बर्दाश्त कंदव। हीअ जेके असांजा सियासतदान इहो बैत जेकॾहिं खणी लतीफ़ साईं 300 साल अॻे खणी इहो सिरजो हुजे, हीअ जेके अॼु जूं हक़ीक़तूं जेके आहिनि असांजे घरनि जूं, असांजे शहरनि जूं, असांजे ॻोठनि जूं जेके आहिनि उहे करण जहिड़ियूं ई न आहिनि।
असांजा अदीब सगोरा छा था कनि ये ॻाल्हियूं खुली त पयूं आहिनि पर अञा बि तमामु माना लतीफ़ साईं अॼु असांखे उहो दर्द जेको आहे वो जेके बेवफ़ायूं वो डिज़ास्टर्स जेको असांजे सोसाइटी जो समाज जो जेको आहे उनजी पीड़ा जो कल्चर कीअं थो करे ॾिठो ये तो गौस के ॾिठो ये बात वही भला हिंदी दिल वाकई ख़राब थी वई आहे ये वो ड्रामा थो करे वो डॉक्टर ॿुधाईंदो चवंदो भई तव्हां त बच थी था सम्झो हुन माण्हुनि खे तकलीफ़ आहे वॾी छो त असां जेसिताईं वक़्तु पाण खे तकलीफ़ न थी थिए तेसिताईं असां चवंदा आहियूं मुंहिंजो ख़ैरु ही दर्द जो कल्चर थो नथी ॿुधाए हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिलण खे ॾुंगर कोन ॾरी दर्दे आंगुरु अचे कि माण्हुनि खे छा थी वियो वगर करियो वतन पिर्त न छिननि पाण में पसो पखीअड़नि माण्हूअ मेठ घणो इहा त अॻे जो आहे लतीफ़ साईं हद लागू करे वियो आहे इंसान ज़ात ते या माण्हुनि ते हद लागू करे वियो हलियो त जानवर जेके आहिनि उहे पाण में ठहिया था वठनि हे पखी जेके आहिनि उहे जेको आहे पंहिंजो पाण में जेको आहे गॾिया था वठनि हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री त लॻे माठ मिलनि खे ॾुंगर पूर लरी चई वञनि वण ॿरी ओभड़ उबड़े कालका मन बम को जीअं किरंदो आहे उन खां पोइ जेको आहे गैसूं फैलिबियूं आहिनि धुआं थी वेंदा आहिनि ऐं का बि शइ जेका न बचंदी आहे तबाह थी वेंदा आहिनि जेके हाल जूं जेके हक़ीक़तूं आहिनि लतीफ़ साईं जो चवे तव्हीं सभई पंहिंजो पाण खां पुछो ऐं सम्झां थो कि लतीफ़ साईं जेके असां लाइ जेके कल्चर जा जेके ख्वाब जेके उणे वियो आहे ये जो असांजे आदो जेको आहे छॾे वियो आहे उहे अची जेको आहे मुंहिंजो जेको कल्चर आहे इनखे सम्झंदा कि जेको आहे केॾो जेको आहे वॾो माण्हू हो केॾो जेको आहे मेड़े चूंडे रूह जेको इल्म जो अदब जो शाइरी जो तहज़ीब जो असांखे ॾेई वियो आहे पाण लतीफ़ जो जेको कल्चर जेको आहे उनमें लतीफ़ साईं जेको आहे पंहिंजी जेको आहे ज़िंदगी जो फ़िलसफ़ो ॿुधाए थो वञे उनमें जेको आहे मौत जो फ़िलसफ़ो ॿुधाए थो वञे ऐं उनमें प्यार ऐं मोहबत ऐं सिक जो जेको फ़िलसफ़ो आहे उहो ॿुधाए थो वञे त माण्हू मरण खां पोइ बि माण्हू जेको आहे जीअंदो आहे माण्हू असांजो कल्चर त लतीफ़ आहे लतीफ़ जो कल्चर मारवी आहे ऐं जेकॾहिं असीं मारवी जा जेकॾहिं असीं वारस आहियूं जेकॾहिं असीं मारवी थियण था चाहियूं जेकॾहिं त पोइ अचो जेको आहे लतीफ़ साईं जा ही ॿ टे बैत पढ़ूं ऐं उनमें असां पंहिंजो जेको आहे आईनो ॾिसूं त असीं किथे पहुता आहियूं वाझाए वतन खे सारे ॾियां सार वाझाए वतन खे सारे ॾियां सार ते बुत मुंहिंजो बंद में क़ैद बि करे अचां जे बुत मुंहिंजो बंद में क़ैद मकरे जा अची पर ॾेराणी प्रियणी ची पर ॾेराणी प्रियरे ची धार मधरे जा ही असांजो कल्चर आहे हीअं त लाशनि खे जेको आहे तेज़ाबनि में पूरियो था छॾीनि माइट चवंदा बाबा हुनखे खणी वञो हुनखे वञी जेको आहे जिते वणे उते ग़रक़ करियो असां खां टारियो वञे ही माई थी चवे ही माण्हू थो चवे त मूंखे अबे जे जेको आहे पेरांदी में रखिजो मूंखे अम्मा जे जेको आहे पासे में रखिजो मूंखे अंधी जे पासे में रखिजो माना मरण खां पोइ बि हिन माण्हू जो शेड्यूल मरण खां पोइ बि माण्हू मरण नथा चाहिनि मरण खां पोइ बि माण्हू गॾु रहण था चाहिनि इहो आहे सिंध जो कल्चर सिंध जो कल्चर को टपा ॾियणु न आहे सिंध जो कल्चर कूड़ ॻाल्हाइणु न आहे सिंध जो कल्चर ठगी करणु न आहे
सिंध जो कल्चर शोभदाबाजी ना है, ही सिंध जो कल्चर है कि थधी वसाए जा थरन जी, थधी वसाए जा थरन जी मिट्टी मुई मथा, कि थधी वसाए जा थरन जी मिट्टी मुई मथा के पोयो थे वो पसा। ऐं मरी बि दसाऊं, ऐं चुप तव्हांजा ई खेण ऐं कोन खाईंदसि। मूंखे तव्हां ऐं ॻाल्हि सम्झी वियुसि तव्हां, मूंखे मरणो आहे, मूं मरण क़बूल कयो। इहो आहे कल्चर, मौत जो हयाती जो कल्चर इहो आहे। चूरमा हुनखे मिलिया पे, कूरमा हुनखे मिलिया ते, अन्न ते मिलियो, हुनखे कुलियो ते हुनखे मिलियो, हुनखे भुॻल सभु शयूं ते मिलियूं। उनजो मूंखे कुझु कोन खपे, पर वसियत थी लिखाए हुनखे, उमिरि खे चवे थी त मुंहिंजी वसियत लिखो। इहा आहे लतीफ़ जो कल्चर इहो, कि पोयों थिए पसार पूर्ण निजामड़ मलीर में, कि जेकर मुंहिंजो पोयों मुंहिंजो पसार थी वञे, सम्झो था हीअ जेको आहे वञे थी वीचारी, पोइ हिन परदेसाणी खे जेको आहे खणी वञिजो मालुनि में, उते थधी वसाए जा थरनि जी मिट्टी मुई मथा। इहो आहे लतीफ़ जो कल्चर, जे वाझाए वतन खे, चई वाझाए वतन खे सारे साह दियां, के सिड़ी साणे साम्हूं, सिड़ी चवंदा आहिनि मयत खे, जेके पाण मंजो चवंदा आहियूं, खटोलो जेके चवंदा आहियूं, काई बि सॾींदा आहिनि, कि सिड़ी साणे साम्हूं मुंहिंजी नेज में आ। उमर बादशाह खे चवे थी मुंहिंजी जेका हीअ जेका गाॾी आहे, जेका मुंहिंजी मयत गाॾी, हीअ मुंहिंजी जेका सिड़ई जेका आहे, इहो जेको मुंहिंजो मंजो आहे, इहो मंजो तूं ॿिए कंहिं जेको आहे तुंहिंजे कोट किले जेके कुंड में वॾे कब्रिस्तान में न, कि सिड़ी साणे साम्हूं, ओ मुंहिंजे साणे जे साम्हूं पियो ॾिसजे मुंहिंजो साणे, कि सिसी साणे साम्हूं मुंहिंजी नेज मियां, कि मुकामियाणी मारू। इहो मूं चयो, इहो आहे असांजे प्यार जी जेका इहा जेका इंतिहा आहे, असांजे प्यार जी, असांजे मोहबतनि जी इंतिहा आहे। असां किथे आहे इहो कल्चर? बचियो इहो कल्चर? बोलियो कि मुकामियाणी मार में वञी थर थियां, अज़मत ॾिसो हुन माई जो, बादशाहनि सां कीअं जेको महलात में विड़ियो वेठी आहे। उनखे ख़बर आहे त केरु कोन्हे, कोई मिसकीन माण्हू वीचारा मुआरा चढ़िया खरिया कोन ईंदा, अलाए वञी खूह खयो हूंदो, या हुनखे बादशाह ॿधाए ॿाराए छॾियो हूंदो, अलाए लॾे विया हूंदा। पर चवे थी कदुर कोन भञिबो, कदुर कोन टोड़बो, सील कान भञिबी, सील भञण जी सूमरा मूंखे मत मां अचिजो मूर। उमिरि खे थी चवे थी इहो असांजो कल्चर ई न आहे। जे लूण लिंगे लाइ चीरे चीरे चम त मूं कुर न कयो अहिड़ो कोजो कम, चई जा दावा दम तां पिर्त पवार सी, जेसि ताईं मुंहिंजे दम में दम आहे तेसि ताईं मुंहिंजी पिर्त पवार सां आहे, तूं छा कंदे तूं मूंखे? इहो आहे सिंध जो कल्चर, कि पखनि जी प्रीत मारियो मूर न मटिया, छो त असांजी इहा रीति न आहे। रीति इहा न मार रीति जीअं सेण मटाइनि सोन ते थे अची अची उमरकोट में कंदसि कान कुरीत। उमरकोट में अची वियासीं, ॿ ॾोकर मिली विया या बंगला ॾिठासीं, हाणे पंहिंजूं रीतियूं थोरियूं सभु छॾे ॾियूं न, इहे पंहिंजूं सुठियूं रीतियूं बचाइणियूं आहिनि। इन कुरीतनि मथां जान छॾाइणो आहे। जेकॾहिं असीं लतीफ़ खे पंहिंजो था सम्झूं, जेकॾहिं असीं मारी खे पंहिंजो था सम्झूं, मारवी खे जेकॾहिं असीं पंहिंजो कल्चर था जेकॾहिं सम्झूं, त पोइ असांखे इहा सील बचाइणी पवंदी, असांखे मुंहुं बचाइणो पवंदो। लतीफ़ असीं त मञूं ई कोन था। लतीफ़ त चई वियो सूंह विञायमि सूमरा मेरो मुंहुं थियो। असीं किथे था वञूं असांजो मेरो मोह थियो आहे? न असीं चवंदा न असांजो मोह खे कुझु कोन थियो आहे।
असीं ठीकु आहियूं, असीं ख़ुशि आहियूं, असांजी जेका माज़ी असांजो सुठो हो। हीउ लतीफ़ एतिराफ़ थो करे मारवी थी चए उमिरि खे त सूंहं विञाए सूमर, जे सूंहं विञाए सूमर मेरो मुंहुं थियो, चई वञणु तित पियो जित हलणु न आहे हुस्न ॾी, चई हुते हुस्न खां सवाइ एंट्री ई कान थींदी, जे सुहिणा माण्हू ईंदा हुते, जंहिंजा अंदरि बि सुहिणा हुजनि, जंहिंजा ॿाहिरि बि सुहिणा हुजनि, छो त सूंहं रुॻो शिकिल जी न थींदी आहे, असुलु सूंहं रूह जी थींदी आहे, रूह मरंदो न आहे, शिकिल त वरी बुरी भॼी वेंदी। लतीफ़ साईं चवे थो त वाजाए वतन खे आऊं जे हित मुया, वाजाए वतन खे आऊं जे हित मुयास, त गोर मुंहिंजी सूमरा। माना कंहिंसां थी ॻाल्हाए, बादशाह सां थी ॻाल्हाए, न को उनजे वज़ीर सां, न को उनजे सफ़ीर सां, न को उनजी बाई सां, न को बानी सां, डायरेक्ट बादशाहनि सां। त गोर मुंहिंजी सूमरा किज पार पास जे ॾिज ॾाॾाणे ॾेह जो, मझां भले निवास, जे मूंखे तुंहिंजा गुगुर तुंहिंजा लोबानी मूंखे कोन खपनि इहे तुंहिंजा, जे ॾिज ॾाॾाणे ॾेह जो मझां भले निवास, की तकड़ मुयाई जियास। This is the philosophy of death. मरण खां पोइ माण्हू कीअं ज़िंदा थो रहे उहो लतीफ़ थो ॿुधाए। जेकॾहिं तव्हांजो किरदारु सुठो आहे तव्हां न मरंदा, तव्हांजूं ॻाल्हियूं सुठियूं आहिनि तव्हां न मरंदा, तव्हांजी शाइरी सुठी आहे तव्हां न मरंदा, तव्हांजूं जेकॾहिं कहाणियूं सुठियूं आहिनि तव्हां न मरंदा। तुंहिंजी सदा अचे तकड़ मुयाई जियास, मरण खां पोइ जेकॾहिं आऊं सम्झंदुसि, मारवी थी चवे, लतीफ़ थो चवे, सिंध जो कल्चर थो चवे, ॻाल्हाए थो, मुयाई जियास जे वियो मड़ मलीर में, जेके मुंहिंजो मड़ जेकॾहिं मलीर ॾांहुं वियो हुयो त आऊं ॼण त माना मरण खां पोइ मां ज़िंदा थी वियुसि। ऐं लतीफ़ थो ॻाल्हाए, लतीफ़ चवंदो सखर सही ॾींहुं जेवूं घारिया बंदि। हाणे मारवी आज़ादु थी वई आहे, लतीफ़ आज़ादु थी वियो आहे, तव्हांजो फ़िल्सफ़ो आज़ादु थी वियो आहे। हाणे उहो ॻाल्हाए थो हाल वाल ॿुधाए, माने जेको पीड़ा जेका आहे, जेके अज़तूं जेके आहिनि, क़ैद में छा हूंदो आहे, क़ैद में कहिड़ो माण्हू ख़ुशि हूंदो आहे क़ैद में। हीउ क़ैद जो मंज़र लतीफ़ साईं ॿुधाए थो, हीउ मारवी जेको क़ैद में जी वेठी हुई ईअं चई ॿिन्ही ॿाहुनि ॿेड़ियूं मथे कानून कंध, जी मामन साण मलीर जो वेठी पुछां पंध, जी मामन साण मलीर जो वेठी पुछां पंध, जी हूंद निसारे में बंद जे कर लदाऊं कॾहिं, जी मुझे वो ख़बर मुझी न इन बंजानी जी वो ख़बर चाल न तो मुझे जो हशर कहिड़ो थियो, जी बंद तो मुझे लाइ कुझु कोन्हे, बंद ते हींअर मां घारिया वेठी, पर चइजे त उहे जेके ॾींहं हुआ उहे ॾाढा भला ॾींहं हुआ, सखर माना भला, तीअं सखर से ॾींहं जे मूं घारिया बंद में, तीअं वाजाणेसि विसाल, हर वक़्तु मूं जेको आहे विझा विसाल जे लाइ मूं वाजायो वेठे, आस मूं न लाथी, मूं आह न लाथी, ऐं मायूस कान थियसि, हर वक़्तु सोचियमि पियो त मूंखे को रस्तो मिले त आउं किथां निकिरां, जेके मूंखे आज़ादु कनि त आउं कीअं ॻोठु पहुचां, मूंखे मारे छॾींदा अलाए कोई छॾींदा, बाक़ी हिननि जी त आउं कान थींदुसि, पर जेकॾहिं मूंखे छॾे जेकॾहिं मूंखे ॾियनि त आउं वञां की मामन साण मलीर जो वेठी पुछां पंध, वो उथी आयो आहे, को ॻोठी आयो आहे, उन खां को उजगो में पुछे वेठी त मामन साण मलीर जो वेठी पुछां पंध, वरी बि असांखे मयार थी उमाणे, लतीफ़ मयार थो उमाणे, मारवी मयार हींअर सिंध मयार थी करे असां, ऐं अयास चई वियो सणंदो केरु मयार हो यार, किरदा कंध हज़ार हो यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, उहो वक़्तु अची वियो। हीअ सॼी सिंध सुभाणे जेकॾहिं फर्स्ट क्लास ताईं हथियार बि न खणो, हुलड़बाज़ी बि न करियो अथई,
ये सोना थी अलादा माण्हू सोनो थी वेंदो आहे माण्हू ईद ते ईद बरात ते सोनो थी माण्हू ॾींदो आहे जंग बसि सोना थी कंदा आहिनि मायूं बि जेको आहे तलवारूं जेके आहिनि से उहो सेट कंदियूं आहिनि पटका बि ॿधंदियूं आहिनि उज़ारूं बि जेको आहे उन्हनि खे सिंगार कंदियूं आहिनि वञे थो जेको आहे जंग ते थो वञे झेड़े ते थो वञे जेको आहे मुल्क आज़ादु कराईंदो क़ौम आज़ादु कराईंदो झेड़े जो पंहिंजो कल्चर आहे लतीफ़ साईं जे बहादुरी जो जेको कल्चर आहे जेको झेड़े जो जेको कल्चर आहे उहो हैरान तव्हां थी वेंदा अहिड़ी माई आहे हुनखे चयो तुंहिंजो मुड़ुसु भॼी आहे हुन माई एॾी इत्मीनान सां चयो कि मुंहिंजो मुड़ुसु ई न हूंदो कीअं तुंहिंजो मुड़ुसु कोन हूंदो असां ॿुधो आहे चई भॻो आऊं न चवां मारियो था असां चई कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहा कि तपण लॼ मरा जे हुनसि पुठ कि मुंहिंजो मुड़ुसु भॼंदो कोन कि भॻो आऊं न चवां इहा ॻाल्हि आऊं मञां ई नथी तव्हांजी जेको मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे भॼी आयो हूंदो भॼी वियो हूंदो पोइ मुंहिंजो मुड़ुसु ई न हूंदो खलीफ़े साहब चयो भॼी आए भॼणा आऊं तुंहिंजी भेण नक्श तुंहिंजे नक में विझा ॾेई वेण कि नक्श तुंहिंजे नक में विझा ॾेई वेण कि तोॾे खणा नेण तकर पसां पुठ खे इहो आहे सिधो बहादुरी जो कल्चर जेकॾहिं असीं तव्हीं सभु जेकॾहिं बहादुर आहियूं इहो अज़म करियो अॼु ॾींहं ताईं असांखे जेको न करणु खपे असीं जेको कंदा आया आहियूं सो अॼु ॾींहं खां पोइ न कंदासीं ऐं असांखे जेकी कुझु करणु खपे जेकी कुझु करण जो हक़ आहे जेको असां न कयो आहे सो सुभाणे खां वठी कंदासीं घटि में घटि सुभाणे खां वठी असीं संजीदा थींदासीं सुभाणे खां पोइ असीं सोचणु सम्झणु शुरू कंदासीं गौर फिक्र करणु शुरू कंदासीं छा असांखे करिणो आहे असांखे केॾां वञिणो हो असांखे हीअ असांखे कल्चर असांखे मिलियो कि बंदी विया करा जेल खानो आहे हीअं तव्हां चवंदो असांजी सॼी सोसाइटी जेल खानो थी वई जेके ओपन जेल थो चवां ओपन जेल में फज़ीलत हूंदी आहे उनजो माण्हू घटि में घटि पंहिंजो धंधो धाड़ी इज़त सां करे सघंदो आहे उनखे बनी जा ॿ ॿार हूंदा आहिनि हीअ त ओपन जेल खां वधीक ख़तरनाक सोचदार थी वई आहे तव्हांजी सोसाइटी जी इन सोसाइटी में तव्हांखे निकिरणो आहे लतीफ़ साईं जो चवे त सखर से ॾींहुं जे मूं घारा बंद सखर साईं इस्माइल जो ॿुधे सखर से ॾींहुं जे मूं घारा बंद में वाजाणियसि विसाल खे थियसि तवानी ती माना जीअं जेको आहे मूं जेको आहे तव्हांखे यादि थे कयो मुंहिंजी मीरल खे यादि थे कयो मुंहिंजी इस्माइल फ़कीर खे यादि थे कयो मुंहिंजी अलबसी खे यादि थे कयो टीम में सभु पैदा थिए मीर बज़र खे यादि थे कयो यार हेॾा सुठा नौजवान माण्हू सावन खे यादि थे कयमि सारनि खे यादि थे कयमि सभिनी खे ॿुधे हेॾा भला माण्हू अची विया आहिनि हाणे बसि परेशान आहियूं पुट थी विया हलिया पोटा थी विया हलिया ॾोटा थी विया हलिया अॻे जॾहिं केरु बि कोन हो तॾहिं त बि विड़ियासीं तॾहिं बि हिन ज़ालिम हुकुमराननि सां बि विड़ियासीं इन्हनि खे बि ललकारियोसीं इन्हनि खे ऐं जेके वक़्त जा जेके फरौन जेके हुआ उन्हनि खे बि ललकारियोसीं हामाननि खे बि ललकारियोसीं हिन सरमाएदारनि खे बि उन्हनि खे ललकारियोसीं इन्हनि खे त अॼु पोइ असीं छो असीं जेकर सम्झो बाबा हाणे ठीकु आहे जेको आहे ॿ टे ॾींहं गुज़री विया आहिनि वेही गुज़ारियो जेको आहे तव्हांखे छा छा नथो खपे तव्हांखे आउं सम्झां थो कि माण्हू जी जेका घड़ी घड़ी जेका आहे उहा क़ीमत थी माण्हू मरंदो ई न आहे माण्हू रिटायर ई न थींदो आहे माण्हू कॾहिं ख़ुदा जा नबी कॾहिं रिटायर थिया कॾहिं उहो पछाड़ी ते जेके विड़िया पियो उहो विड़ंदे विड़ंदे हलिया विया उहो ख़ुदा जो पैगाम ॾींदे हलिया विया ख़ुदा जो निज़ाम ॾींदे हलिया विया
ऐं असीं छा पिया करियूं, असीं रुॻो उन्हनि जूं ॻाल्हियूं करियो, रोयो ॻोड़ा करियो, उन खां पोइ जेको आहे चुप करियो, सुम्हियो था रहो। असांजी सिक कहिड़ी आहे? चई इहे पुण कूड़ी सद जीअं लिकियो लिया का पाई। चई इहे पुण कूड़ी सद जीअं लिकियो लिया का पाई। चई छा करियां? चई पई पिरियां जे लठीअ मथे अंगण अध। चई महबूब जे दर ते वञी उनजे थले ते तूं वञे अधो अधु थी पओ, तूं किरी पओ, तूं पंहिंजो पाण खे तूं कुर्बान कर। बाक़ी ईअं जेको आहे ॻाल्हियूं करियो, खायो, खिलियो, पोइ सुम्हियो था रहो। इहा पुण कूड़ी सद हिकिड़ी हू इहा पुण कूड़ी सद जीअं लिकियो लिया का पाई। ॿियो इहा पुण कूड़ी सद जीअं खायो, खिलियो, सुम्हे। असां जूं तस्वीरूं पोइ कढे ई मां अलाए केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे 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 जेको आहे मथो ख़राबु ॿियनि जो बि पंहिंजो बि करे, उन खां पोइ जेको आहे ॿोड़ पुलाव खाई वरी जेको आहे वरी नशा पता करे वरी सुम्ही था रहूं। सुबुह जो उठ राति गई बात गई ॻाल्हि ख़तमु। बाबा राति जेको ॻाल्हायोसीं, राति जेको सोचियोसीं, उनजे बारे में छा करिणो आहे, उन ते अमल केरु कंदो? उन ते जेको लतीफ़ एॾो जेको कल्चर जेको ॾेई वियो आहे। लतीफ़ साईं तव्हांजे लाइ ॿुधाए थो त बंदी ॿिया करार असीं लोटियूं लोह में। के हिकिड़ो कैद आहे, उनमें हिकिड़ो वार्ड आहे, उन वार्ड में सभु माण्हू सुता कान, हिकिड़ो माण्हू वेठो उहो लिखे वेठो। वाह असांजा काबिल जेलनि में हुआ, उते जेको आहे पंहिंजी तरबियत कयो, लिखियो बि सही, पढ़ियो बि सही, पर उहो उनजो नतीजो छा निकितो उहो असांजे साम्हूं। ही लतीफ़ साईं अॼु खां ईअं सम्झो त 300 साल जेको आहे उन्हनि माण्हुनि जी तस्वीर कशी थो करे, जेके माण्हू अॼु बि लोचीनि था, जेके माण्हू अॼु बि लोड़ीनि था, जेके माण्हू अॼु बि सुख सां नथा सुम्हनि। बावजूदि उनजे जेल में अचण खां पोइ माण्हू छाजे लाइ वेही लोड़े, छाजे लाइ वेही पिटे, छाजे जेल में माण्हू वेंदा आहिनि, सुता पिया हूंदा आहिनि जेल में, उते छा कंदा आहिनि? पोइ त राति न ॿुधंदा आहिनि। हींअर जेको ॾोकड़ो वारो जेल में आहे उहो अयाशियुनि में। ही कहिड़ा माण्हू आहिनि, ही कहिड़ी माई आहे, ही जेको जेल में वेठी आहे केजाणी ड्राइली। अॼु अख्तर या नसीम लिखी चई मालवी जी डायरी लतीफ़ साईं ॿुधाए थो, चए थो त बंदी ॿिया करार असां लोटियूं लोह में। चई बंदी ॿिया करार, इहो आहे असांजो कल्चर। ॿिया जेके बंदी आहिनि उन्हनि जो इहो कल्चर न आहे। उन्हनि खे मानी करणी आहे, उन्हनि खे अयाशी करणी आहे, उन्हनि खे फुर करणी आहे। असांखे न को फुल करणी आहे, न को असांखे अयाशियूं करणियूं आहिनि, न को कंजूस पायूं करणियूं आहिनि, न को कूड़ ॻाल्हाइणा, न को ठगियूं करणियूं। छो त असीं लतीफ़ जो कल्चर आहियूं, असीं लतीफ़ जो रूह आहियूं, असीं मालवी जो रूह आहियूं। उनजे करे बंदी ॿिया करार असीं लोटियूं लोह में। चई मथे तन तरार, चई मथे तन तरार। कंहिंजी तरार आहे? सदा सांभीअड़नि जी। चई मुंहिंजा जेका सांभीअड़ा, मुंहिंजा जेके सांघीअड़ा, मुंहिंजा जेके मारूअड़ा, उन्हनि जी तलवार हर वक़्तु मुंहिंजे मथां लटकी पई आहे त सील भञण जी सूमर मत माछ जी मुंहुं। ऐं उन्हनि खे जेको आहे न्यापा उमाणिया आहिनि, ऐं उहो न्यापा आहे न रोई चाहिया आहे। मंज़र ॾिसो ई केॾो दर्दनाक जेको मंज़र आहे। मूं चयो त लतीफ़ साईं जो जेको दर्द जो जेको कल्चर आहे उहो बि ॾाढो मज़ेदार ऐं ॾाढो सघार। हाणे मालवी बि चवे त आउं हिते वॾी जंग करे वेठी आहियां, ऐं मूंखे वरी जेको आहे हे मुंहिंजा जेके माण्हू आहिनि उन्हनि मूंखे चवायो मायो त आउं जेको आहे कंप्रोमाइज़ करे वई आहियां, आउं जेको आहे चूरमा ऐं कूरमा वेठी थी खायां। हाणे उन्हनि खे न्यापो थी उमाणे, पोइ या असांखे न्यापो थी उमाणे।
चई मारवड़ी रोई थर नियापा चाय अठन ते चई मारवड़ी रोई थर नियापा चाया चई उन्हनि खे चइजो त आजो उतो जेॾियूं वो जेको टोटो जेको मुंहिंजो ठहियलु हो जेको मीठो जेको उत जेका हुनजी वो ॿुधाए पई त मूं अञा वार ई कोन छोड़िया आहिनि उहो तव्हांजी गुत जेका उहा तव्हां बीठी